पाकिस्तान 1 साल अंदर उंधाए मां निकिरी रोशनी जो सफ़र शुरू करे छॾियो आहे। महांगाई जे करे आम माण्हुनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। 2023 में IMF प्रोग्राम ख़तरे में पइजी वियो हो। इज्तिमाही कोशिशुनि जे नतीजे में मुल्क तरक्की जे दग ते अची वियो आहे। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई जी शरह में वाज़े घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तामीर ऐं तरक्की जे ॾिहाड़े जी मुनासिबत सां कोठायल तक़रीब खे ख़िताब हुन चवणु आहे त हू ॾुखिया फ़ैसिला करे चुका आहिनि। अॻिते जो सफ़र बि सवलो नाहे। संदसि बस हले त हू 15% टैक्स घटाए छॾे। मुल्क मां दहशतगर्दी ख़त्म न थी त सीड़पकारी न थी सघंदी। दहशतगर्दी जो ख़ात्मो न थियो त एक्सपोर्ट में बि इज़ाफ़ो मुमकिन नाहे। अवाम तहरीक इंसाफ़ जे एहतजाज वारे सॾ खे रद्द करे छॾियो आहे। सवाबी जो जलसो नाकाम थी वियो। PTI में ॾफेड़ पकड़जी चुको आहे। अॻवाननि जा हिक ॿिए जी गिचनि में हथ आहिनि। हिननि माण्हुनि जी पंहिंजी वेड़ में ख़ैबर पख्तूनख्वा जो हाल ख़राब थी चुको आहे। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ जी तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त तहरीक ॾफेड़ संदन पाकिस्तान जी मुख़ालिफ़ आहे। इल्ज़ाम कूड़ ऐं मुनाफ़िक़त जी सियासत उन्हनि माण्हुनि जी आदत आहे। PTI 4 साल ठहनि नारनि जी बुनियाद ते हुकूमत हलाए। को इस्लामाबाद या कंहिं सूबे ते हमले लाइ ईंदो त इजाज़त न ॾींदासीं। तहरीक इंसाफ़ ॾफेड़ वारी सियासत करे रही आहे। PTI जो हर जलसे में एहतजाज पुरतशद्दुद हूंदो आहे। PTI जलसे लाइ सरकारी मशीनरी इस्तेमाल करे रही आहे। अहिड़ा एहतजाज पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान में छो नाहिनि थी रहिया। 9 मई या 26 नवंबर ॿीहर वरजाइण जी इजाज़त न ॾींदासीं। PTI चैंपियंस ट्रॉफी जे मौक़े ते एहतजाज करे रही आहे। जॾहिं बि मुल्क तरक्की कंदो आहे ॾफेड़ी टोलो साम्हूं ईंदो आहे। ट्रम्प त अची वियो पर हिननि जो कुझु न थियो। हिकु हंगामो हो त ट्रम्प ईंदो त पाणी PTI ॿाहिरि अची वेंदो। तहरीक इंसाफ़ जो रवैयो मुल्क लाइ नुक़सानकार साबित थी रहियो आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त जेकॾहिं PTI जा 90% मुतालबा मंज़ूर थी विया त पोइ एहतजाज छा लाइ कयो पियो वञे। आम चूंडुनि खे 1 साल मुकमल थियण ते PTI पारां कारो ॾींहुं मल्हायो वियो। तहरीक इंसाफ़ जो सवाबी में जलसो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो त हुकूमत हर इदारे खे तबाह करे छॾियो आहे। 9 मई ऐं 26 नवंबर जे वाक़िअनि ते हुकूमत जुडिशल कमीशन क़ाइमु करण खां डिॼे पई। जलसे खे PTI जे मुख़्तलिफ़ अॻवाननि बि ख़िताब कयो। मुल्तान में PTI अॻवान महिरबानो समेत 3 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। महिरबानो समेत 3 ॼणनि खे कलम 144 जी भञकड़ी करण ते गिरफ़्तार कयो वियो। ज़ाहिद बहार कुरैशी ऐं दिलेर महार बि गिरफ़्तार। एहतजाज कंदड़ 16 PTI कारकुननि खे बि गिरफ़्तार कयो वियो। 8 फरवरी ते आम चूंडुनि में धांधली कई वई। ख़ैबर पख्तूनख्वा में बि धांधली जे ज़रिए हुकूमत ठाही वई। अहिड़ी गैर मुनसिफ़ाणी अमल खे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जी मर्दान में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। हिन चवणु आहे त कंहिंखे बि इहो हक़ नाहे त अवाम जे हक़नि ते राताओ हणी हू ऑपोज़िशन में वेठा आहिनि। अवाम जी जंग विढ़नि पिया। ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 लाइ फूल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम। वफ़ाक़ी हुकूमत जो चैंपियंस ट्रॉफी जी सिक्योरिटी लाइ पाक फ़ौज ऐं रेंजर्स मुक़ररु करण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त काबीना खां पाक फ़ौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी जी मंज़ूरी वरिती वई। फ़ौज जी मुक़ररी आइन जे आर्टिकल 245 तहत कई वेंदी। सिक्योरिटी लाइ रेंजर्स जी मुक़ररी दहशतगर्दी टोड़ एक्ट 1997 तहत कई वई। ICC जो इवेंट 19 फरवरी खां 9 मार्च ताईं जारी रहंदो। सिंध सरकार ॾींहं जे वक़्तु कराची में डंपर जे दाख़िल थियण जी पाबंदी मढ़ण जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि ट्रैफ़िक हादसनि जे हवाले सां अहम इजलास। ॾींहं जे वक़्तु डंपर जे दाख़िल थियण ते पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो। डंपर्स खे राति 11 वॻे खां सुबुह 6 वॻे ताईं दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी। चीफ सेक्रेटरी चयो आहे त कराची शहर में वधंदड़ रोड हादसनि ते सख़्तु क़दम खणण जी ज़रूरत आहे। लापरवाही कंदड़ ड्राइवर्स ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते रोड सेफ्टी कमेटी जी ट्रैफ़िक भञकड़ियुनि ते कार्रवाई। रोडनि ते ओवरलोडिंग, ओवर स्पीडिंग ऐं गैर मयारी कमर्शियल गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। 33 गाॾियुनि जी जांच कई वई। 20 गाॾियूं चालान, 4 गाॾियूं तहवीर में वरितियूं वयूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ट्रैफ़िक कानूननि जूं भञकड़ियूं इंसानी ज़िंदगियुनि लाइ ख़तरो बणिजी सघनि थियूं। ओवरलोडिंग, ओवर स्पीडिंग या अनफिट गाॾियुनि खे रोडनि ते बर्दाश्त न कंदासीं।
SSP हैदराबाद फारूक लंजार मोकल ते रवानो। वकीलन हैदराबाद बाईपास से 3 ॾींहंनि खां लॻल धरणो ख़त्म करे छॾियो। क़ौमी शाहरा ते ट्रैफ़िक बहाल। हैदराबाद बार जे सदर मूजिब SSP जी बदली खां पोइ धरणो ख़त्म करण जो ऐलान कयूं था। SSP फारूक लंजार जूं मोकलूं मंज़ूर कयूं वयूं। SSP हैदराबाद जी इज़ाफ़ी चार्ज SSP मोहम्मद खान हवाले। ज़रई शोबे खे हथी वठाइण मौसमी तब्दीली खे मुंहुं ॾियण जी रिथाबंदी सिंध वॾी कामयाबी हासिल करे वरिती। सिंध हुकूमत ज़रई शोबे में मौसमी तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ क्लाइमेट स्मार्ट टेक्नोलॉजी मुतारिफ़ कराए छॾी। मोहम्मद बख्श महर जदीद ज़रई पैदावार क्लाइमेट स्मार्ट टेक्नोलॉजी मंसूबे जी इफ़्तिताह करे छॾी। केरे में पानामा वैलेट बीमारी पखड़ण खे रोकण खां पहिरीं फौरी पोखाई लाइ MRL लेबॉर्ट्री जो इफ़्तिताह। ज़राअत वारे वज़ीर जो चवणु आहे त उम्मीद आहे त रिसर्च विंग मुस्तक़बिल में बि अहिड़ा कामयाब मंसूबा जारी रखंदी। स्मार्ट टेक्नोलॉजी ज़रिए आबपाशी जे पाणी में 25 खां 30% बचत ऐं 10 खां 15% इज़ाफ़ो थींदो। कराची खां निकितल थर्ड डेज़र्ट सफ़ारी ट्रेन शोर पहुची वई। हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास पहुचण ते थर्ड डेज़र्ट सफ़ारी ट्रेन जी सक़ाफ़त खाते ऐं रेलवे जे ऑफिसरनि पारां आजियान DC उमरकोट तरफ़ां शोर पहुचण ते थर्ड डेज़र्ट सफ़ारी ट्रेन जो आदरभाउ कयो वियो। टी मुल्की सीरीज़ जी पहिरीं मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे 331 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। कैवीज़ पैट्रिक गिलन फिलिप्स जी शानदार सेंचुरी, डैरल मिचेल जूं 81 ऐं कैम विलियमसन जूं 58 रन्सूं, शाहीन शाह अफरीदी 3 विकेट्स वरितियूं। 331 रन्सनि जो हदफ़ हासिल करण लाइ क़ौमी टीम जी बैटिंग जारी। बाबर आज़म 10 रन्सूं ठाहे आउट थी वियो। सिंध जे गवर्नर रमज़ान जे महीने में सभ खां वॾो दस्तरख़्वान लॻाइण जो ऐलान करे छॾियो। सूबे जी अवाम खे इफ़्तार में शिरकत जी दावत। गवर्नर कामरान डसोरी चयो आहे त गवर्नर हाउस में इतिहाद रमज़ान तहत सभ खां वॾो दस्तरख़्वान लॻायो वेंदो। तारीख़ जी सभ खां वॾी स्टेज सजाईंदासीं। 15 मुल्कनि मां नात ख़्वान बि घुराया वेंदा। उमिरि जी टिकट्स, प्लॉट्स, लैपटॉप समेत करोड़े रुपयनि जी इनामनि जी कुरानंदाज़ी कई वेंदी। रमज़ान में गवर्नर हाउस में तरावी जो बि ख़ुसूसी इंतज़ाम कयो वेंदो। मदीने शरीफ़ मां आलिम सगोरा तरावी पढ़ाइण ईंदा। अमेरिकी सदर जो कैनेडा ते कब्ज़ो करण जो ख़तरो हक़ीक़त ते ॿधलु आहे। उनखे संजीदगी सां वरितो वञे। कैनेडा जे वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो पंहिंजे साथियुनि खे ख़बरदार करे छॾियो। संदसि चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप जी नज़र कैनेडा जी इंतहाई अहम बैदनियात ते आहे। कैनेडा खे अमेरिकी ख़तरे खे संजीदा वठणु घुरिजे।